सलवात तव्हां सभिनी खे ईंदी आहे, सभई गॾिजी बाबा ते बुलंदर सलवात। बस केवल टाइम जी नज़ाकत में एतिरी गुंजाइश कोन्हे का। मूंखां बाद में मौला जा सुठा ऐं सुहिणा मदा ख़ान तव्हांखे ज़िक्र आले मोहम्मद सां महसूस कंदा। 4 मिंट मुसीबत आले मोहम्मद जा तव्हां सां मां कंहिंजी अखियाली थी पए, इन अखियालीअ जो अजर केतिरो आहे हुअण वारो, इन जी ख़बर तव्हांखे या क़बर में पवंदी या हशर में पवंदी। अल्लाह जी हिन काइनात में रोअण वारो 5 शख़्सियतूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जिन खे मुसलमाननि जवानी ॾिसण न ॾिनी आहे। पहिरीं शख़्सियत इमाम हुसैन जी अम्मा। रोअण वारो 18 सालनि जी उमिरि में जेॾी महिल बाबे जो हक़ वठण दरबार वई, एतिरियूं मुंहिंजी साइण खे मुसलमाननि झिणकूं ॾिनियूं। रोअण वारो जो लहज़े में मुंहिंजी साइण जे मथे जा वार अछा थी विया। रोअण वारो मुंहिंजी साइण जेॾी महिल घर मोटी आई, हज़रत साइण ज़ैनब फरमाए थी, अम्मा जॾहिं तव्हां दरबार विया हो तव्हांजे मथे जा वार कारा हुया, जॾहिं तव्हां मोटी आया हो तव्हांजे मथे जा वार अछा आहिनि। रोअण वारो साइण ज़हरा मथे मुंहुं करे चए थी, अल्लाह मुंहिंजा असल कोई ईअं ग़रीब न थिए जीअं मां ज़हरा ग़रीब थी आहियां। रोअण वारो ॿी शख़्सियत तुंहिंजो ऐं मुंहिंजो चोथों इमाम। मूंखां सवाल कयो मौला जा मदा, इमाम सजाद खे ऐं साइण ज़हरा खे कुराड़ो कंहिं बणायो? रोअण वारो मुंहिंजी ज़बान चवण ते मजबूर थी वेंदी, सजाद मौला खे कुराड़ो बणायो बाज़ार। रोअण वारो दरबार में इहे जुमला नथा मिलनि जेके सजाद मौला बाज़ार में हिकु मक़ाम ते बि इहे जुमला चया हा, जेकर मूंखे अम्मा न ॼणी हा। अल्लाह जी हिन काइनात में 3 जनाज़ा अहिड़ा गुज़रिया जिन जा गसाल रड़ियूं करे रुना। रोअण वारो पहिरियों जनाज़ो नबी जी न्याणीअ जो आहे, जंहिं वींदे टाइम चयो, यारी मूंखे गुस्ल पाण ॾिजां, मुंहिंजो जनाज़ो वध रात जो खणिजां। जंहिं मूंखे रंजायो उन्हनि खे मुंहिंजे जनाज़े। रोअण वारो वध रात जो टाइम अली मौला गुस्ल में मसरूफ़ कई। अहिड़ी घड़ी आई जो अली जहिड़ो बहादुर इमाम रड़ियूं करे रुनो। साइण फिज़ा पुछादी करे मौला ज़हरा जे गुस्ल में एॾो छो प्यारो इमाम फरमाए तो कीअं न रोआं ज़हरा जो पासीरो। यहाँ आवाज़ यादो ज़ाकिर अल मोहम्मद मंजल चन्ना, जंहिंजो टाइम आहे 5 मिंट।